जी दोस्तों, अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। वीडियो शुरू करण खां पहिरीं दोस्तनि सां गुज़ारिश कंदुमि त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, अॼु असांजो वीडियो आहे पाकिस्तान जे नंबर 1 फिल्म अदाकार ऐं टीवी होस्ट फ़हद मुस्तफ़ा जे बारे में। फ़हद मुस्तफ़ा जो जनम 26 जून सन 1983 में सिंध जे शहर कराची में थियो। फ़हद मुस्तफ़ा जे वालिद जो नालो सलाउद्दीन तुंजो आहे, जेको पिणु हिकु पाकिस्तान सिंधी उर्दू ड्रामनि ऐं फिल्मुनि जो तमामु वॾो अदाकार आहे। उन खां अलावा हिन जा 2 भाइर ऐं 1 भेण आहे। फ़हद जो वॾो भाउ ख़ालिद तुंजो पिणु सिंधी उर्दू ड्रामनि जो अदाकार रही चुको आहे। फ़हद जो असुलु तालुक़ु सिंध जे शहर लाड़काने सां आहे। फ़हद पंहिंजी तालीम कराची मां हासिलु कई ऐं 2002 में पंहिंजे फ़नी कैरियर जी शुरूआति कई। हिन वक़्तु फ़हद ARY ते पाकिस्तान जे सभ खां वॾे टीवी शो जीतो पाकिस्तान खे होस्ट करे रहियो आहे। उन खां अलावा फ़हद मुस्तफ़ा जो बिग बैंग जे नाले सां पंहिंजो हिकु प्रोडक्शन हाउस आहे, जंहिंजे ज़रिए हू फिल्म ऐं ड्रामा प्रोड्यूस करे रहियो आहे। फ़हद मुस्तफ़ा हिन वक़्त ताईं 11 फिल्मुनि में कमु करे चुको आहे, जेकी सभ जो सभु बॉक्स ऑफिस ते तमामु घणो हिट रहियूं आहिनि। फ़हद मुस्तफ़ा जी कयल फिल्मुनि में नामालूम अफ़राद, एक्टर इन लॉ, नामालूम अफ़राद 2, कायदे आज़म ज़िंदाबाद, लोड वेडिंग, बैंड तो अब बजेगा, जवानी फिर नहीं आनी, जवानी फिर नहीं आनी 2, माहे मीर, तीन बहादुर 1 and 2 में कमु कयो आहे। उन खां अलावा फ़हद मुस्तफ़ा खोड़ सारनि उर्दू ड्रामनि में पिणु कमु करे चुको आहे। फ़हद मुस्तफ़ा पंहिंजे बहितरीनु कम लाइ तमामु घणनि एवॉर्ड्स लाइ नामज़द थियो आहे ऐं काफ़ी सारा एवॉर्ड पिणु माणिया आहिनि। जी दोस्तों, त हीअ हुई नंढड़ी मालूमात सिंध धरती, सिंधी ॿोली ऐं सक़ाफ़त सां तालुक़ु रखंदड़ अदाकार ऐं प्रोड्यूसर फ़हद मुस्तफ़ा जे बारे में। उमेद कयूं था असांजो वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तनि सां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधीक दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी। लख तोरा। जी लतीफ़। जय झूलेलाल।